रहीम अस्सलाम वालेकुम जनाब। मां आहियां इंसाफ अली मेमन तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल समझो ऐं समझायो सां गॾु। जनाब जिन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब कोन्हे कयो त प्लीज़ करे वठनि। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कंदा त बेल जो आइकॉन ईंदो, उन खे बि क्लिक कनि। ईअं करण सां ईअं थींदो जो मुंहिंजी नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां उनखे ॾिसी फ़ाइदो वठी सघंदव। हाणे जनाब अॼोकी वीडियो में आऊं तव्हांखे ॿुधायां त जेके दोस्त मैसेज कनि था, व्हाट्सअप में कनि था, फेसबुक में जिते भी राइटिंग कनि था ऐं उन टेक्स्ट के जो लिखनि था, मैसेज लिखनि था, उनखे स्टाइल ॾियणु चाहिनि था, त उन्हनि जे लाइ हिकिड़ी एप्लीकेशन आहे, उन जो रिव्यू आऊं तव्हांखे ॾींदुसि। ऐं जेकॾहिं तव्हां इन में इंट्रस्टेड आहियो त इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो, इनशाला तव्हांखे वॾो फ़ाइदो थियण वारो आहे। हाणे मूं जीअं तव्हां सां ॻाल्हि कई त मैसेज में, व्हाट्सअप में या फेसबुक ते या किथे बि तव्हां जेकॾहिं कंहिं टेक्स्ट खे स्टाइल ॾियणु चाहियो था त उन जे लाइ हिकिड़ी एप्लीकेशन आहे। हाणे उन एप्लीकेशन जो बारे में तव्हांखे आऊं अॻियां हली ॿुधाईंदुसि, पर उन एप्लीकेशन के असां ओपन कयूं था। मथे ॾिसी सघो था स्टाइल इट जे नाले सां आहे। इन खे क्लिक कंदासीं। क्लिक करण सां इन खे ओपन करे छॾियो। ओपन करण खां पोइ इन खे बंदि करे छॾियो। हाणे ये तव्हां वटि इंस्टॉल थी वई आहे। इन खे फर्स्ट टाइम ओपन करे इन खे पोइ बंदि करे छॾंदव। हाणे तव्हांखे जिते बि टेक्स्ट लिखणो आहे, सपोज़ कयो मैसेज में को टेक्स्ट लिखणु चाहियां थो, मैसेज में टेक्स्ट लिखंदव त हाणे हिते तव्हांखे करिणो ईअं पवंदो, ही टेक्स्ट जेको मूंखे लिखणो आहे त उन में करिणो ईअं पवंदो त तव्हां पंहिंजे कीबोर्ड में सभिनी खां पहिरीं प्लस जे निशान खे लिखी उन खां पोइ जेको टेक्स्ट तव्हांखे लिखणो आहे उहो लिखंदव। जीअं आउं सपोज़ लिखां थो हाउ आर यू, ऐं पोइ वरी बि तव्हांखे प्लस जे निशान खे लॻाइणो पवंदो। हाणे प्लस जे निशान खे जीअं ई लॻाईंदव त टेक्स्ट स्टाइल जा जेके बि ऑप्शन आहिनि इहे तव्हां वटि ओपन थी वेंदा। हाणे हिन में खोड़ सारा स्टाइल मौजूदु आहिनि। को बि तव्हां स्टाइल जेकॾहिं मैसेज खे ॾियणु चाहियो था त ॾेई सघो था। हाणे सपोज़ कयो ऐं हिते कंहिं बि हिकिड़े स्टाइल खे चूज़ कयां थो, ही आहे, इन खे चूज़ कयां थो। हाणे तव्हां ॾिसी सघो था उन स्टाइल में इनखे मैसेज खे कन्वर्ट करे छॾियो आहे ऐं मैसेज खे हाणे तव्हां अॻियां जेको आहे सेंड करे सघो था। ईअं ई व्हाट्सअप में बि तव्हां करे सघो था। हाणे व्हाट्सअप खे खोलियूं था। सपोज़ कयो व्हाट्सअप खे मूं ओपन कयो ऐं को बि मैसेज जेकॾहिं आउं लिखणु चाहियां थो त तरीक़ेकार मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो आहे त सभिनी खां पहिरीं असां प्लस जी निशानी ॾींदासीं, उन खां पोइ उन मैसेज खे लिखंदासीं जेको असांखे सेंड करिणो आहे। हाणे सपोज़ कयो आउं वरी हिते हाउ आर यू लिखां थो ऐं पोइ लास्ट में वरी असां प्लस जी निशानी खे ॾींदासीं। ॾींदव त हिकिड़ी नई विंडो खुली वेंदी। इन में खोड़ सारा स्टाइल हिते मौजूदु आहिनि। हाणे कंहिं बि स्टाइल खे क्लिक कंदव त तव्हांजो जेको मैसेज आहे उहो उन में कन्वर्ट थी वेंदो। हाणे सपोज़ कयो ही हिकिड़ो स्टाइल आहे क्लासिक जे नाले सां, उन खे क्लिक थो कयां। हाणे तव्हां ॾिसी सघो था त इन मैसेज खे उन ई स्टाइल में कन्वर्ट करे छॾियो आहे ऐं हाणे आउं इन खे सेंड करे सघां थो। इहे टोटल तव्हां जिते बि राइटिंग कयो था त सिर्फ़ु तव्हांखे पहिरीं प्लस लॻाइणो पवंदो, पोइ मैसेज ऐं पोइ वरी प्लस जो निशान लॻाईंदव त हिकिड़ी नई विंडो खुली वेंदी। उन में खोड़ सारा स्टाइल आहिनि ऐं को बि स्टाइल तव्हां पंहिंजे मैसेज खे ॾेई सघो था ऐं सेंड करे सघो था। हिकिड़ी सुठी एप्लीकेशन आहे, हिकिड़ो दफ़ो ज़रूरु तव्हां इन खे ट्राई कयो, तव्हांखे सुठो लॻंदो। ऐं अॼोकी वीडियो खे आउं हिते ई ख़तमु करियां थो, पर इन रिक्वेस्ट सां त तव्हां मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जो आइकॉन खे ज़रूरु दॿायो। ईअं करण सां ईअं थींदो जो मुंहिंजी नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां उनखे ॾिसी फ़ाइदो वठी सघंदो। ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो त तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ कीअं पिया लॻनि ऐं को सुवाल आहे त उहो बि मूंखां तव्हां पुछी सघो था। ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजे वीडियो जी डिस्क्रिप्शन में जेके बि एप्लीकेशन शेयर कयां थो उन्हनि जा लिंक तव्हांखे मिली वेंदा। उतां बि तव्हां इन्हनि खे डाउनलोड करे सघो था। इन सां गॾु आउं अॼोकी वीडियो खे हिते ई ख़तमु करियां थो। इन दुआ सां अल्लाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे। अल्लाह हाफ़िज़।